नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त MQM पाकिस्तान जे आला अॻुवाण वज़ीराइज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात जे दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते खदशन जो इज़हार कयो आहे। इस्लामाबाद में MQM जे आला सतह वफ़द वज़ीराइज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कई है। MQM जे वफ़द में कोऑर्डिनेटर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ ऐं हैदर अब्बास रिज़वी शामिल है। जॾहिं त इन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, अली ज़ैदी ऐं सिंध जो गवर्नर इमरान इस्माइल भी गॾु हुआ। मुलाक़ात दौरान मुल्क ऐं सिंध सूबे जे गॾियल सियासी सूरत-ए-हाल, कराची पैकेज समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई है। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी वज़ीर आज़म इमरान ख़ान साम्हूं गुम थी वियल कारकुननि, सियासी आफिस जी वापसी, कराची पैकेज ऐं तरक़ियाती कमनि में देर वारो मामलो उथारे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।